बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नौजवानों जागो, नौजवानों जागो। निंड के छॾियो, सुस्ती के छॾियो, काहली के छॾियो, बुज़दिली के छॾियो, जागो। रात जो सवेल सुम्हो, सुबुह जो सवेल उथो। रात जो 9 बजे खां पोइ तव्हां हंध ऐं बिस्तरे जे हवाले हुजो, निंड जे हवाले हुजो। इहो तॾहिं थींदो जॾहिं पंहिंजी मोबाइल फ़ोन बंदि रखंदव। मोबाइल फ़ोन खुलियल हूंदी, तव्हां 9 बजे न सुम्ही सघंदव। छो जो ॿार 1 बजे जागण वारो 9 बजे कीअं सुम्हंदो, पहिरीं तकलीफ़ थींदी, परेशानी थींदी, पोइ ठही वेंदव। सुबुह जो 4 बजे तव्हांजो ॾींहुं शुरू थिए। सुबुह जो 4 बजे उथंदव, ॾींहं जी शुरूआति कंदव, तॾहिं कामयाबु थींदव, कामरान थींदव, तॾहिं तरक़ी कंदव, तॾहिं तव्हांजो नालो थींदो। पर जेकर 12 बजे 1 बजे उथंदव, कमु न हलंदो। तव्हांजे ॾींहं जी शुरूआति 11 या 12 बजे खां न थियणु घुरिजे, पर तव्हांजे ॾींहं जी शुरूआति असुर जो सुबुह जो 4 बजे खां थियणु खपे। सभ खां पहिरीं निमाज़, क़ुर शरीफ़ जी तिलावत, ज़िक्र खां पोइ पंहिंजे कम खे लॻी वञो, मुताले खे लॻी वञो। तारीख़ जो मुतालो, शाइरी जो, नावलनि जो, कहाणियुनि जो, पंहिंजे दर्सी किताबनि जो। जेसिताईं मुतालो न कंदो, कुझु बि न थी सघंदो। घटि में घटि जेको मुतालो 2 कलाक, वधि में वधि 5 कलाक। हाणे सुबुह जो 2 कलाक हुजे, बाक़ी 3 कलाक वरी बाद में तव्हांखे ॾींहं जो या राति जे कंहिं पहर में करिणो आहे। रोज़ानी 24 कलाकनि जे अंदरि अंदरि तव्हांखे 5 कलाक किताबनि जे हवाले थियणो आहे। किताबनि सां इश्क करिणो आहे, किताबनि सां दोस्ती करणी आहे। जेकर कामयाबी ऐं तरक़ी चाहियो था, जेकर दुनिया में मशहूरु थियणु चाहियो था, सुबुह जो 4 बजे मुतालो 2 कलाक। उन खां पोइ कलाक लिखण ते लिखो, जेको बि लिखो, बिना टॉपिक जे लिखो, बिना उनवान जे लिखो, बिना मौज़ू जे लिखो। जिथों बि अचे उतां लिखंदा वञो। कल्ह जेको कुझु तव्हां शहर में ॾिठो, ॻोठ में ॾिठो, जंहिंसां मिलियव, जिथे वेठव, जेकियूं कचहरियूं कयव, काॾे वियव, कल्ह वारी समूरी जेकी वारदात आहे उहा लिखो। अॻु वारी लिखो, पंहिंजी यादगिरियूं लिखियो, वाकिया लिखो, ॻोठ जा किसा लिखो, कहाणियूं लिखो। छा बि हुजे लिखंदा वञो। शुरूआति तव्हांखे लिखण में ॾुखियाई थींदी, 1 सिफ़ो लिखण बि ॾुखियो लॻंदो, पर पोइ आसानी थी वेंदी। 100 सफ़ा लिखण में बि का परेशानी, मुश्किल, ॾुखियाई तव्हांखे न थींदी। 1 कलाक मुसलसिल लिखंदा रहो। वरी 1 कलाक तकरीर कयो, आईने जे साम्हूं, घर जे कमरे में आईने जे साम्हूं कयो, या वरी ॿाहिरि ॻोठ खां ॿाहिरि बनी ॿारे ॾे निकिरी वञो त बि बहितर आहे। न त आईने जे साम्हूं कलाक बिना उनवान, बिना टॉपिक जे पिया ॻाल्हाईंदा रहो। या प्रैक्टिस कयो खिताबत जी, तकरीर जी, जेकी तव्हांखे कमु ईंदी, इम्तिहान इंटरव्यू में कमु ईंदी। कंहिं TV चैनल ते होस्ट थियो था, एंकर थियो था, महिमान थियो था, मिज़मान थियो था, उते तव्हांखे कमु ईंदी। जलसनि जुलूसनि सेमिनारनि में कंपेयरिंग थी करणी पए, उते तव्हांखे इहा प्रैक्टिस कमु ईंदी। तकरीर तव्हांखे ॻाल्हाइण इहो कमु ईंदो। कलाक पूरो आईने जे साम्हूं बिना मौज़ू जे ॻाल्हायो या मौज़ू जे ॻाल्हायो, कलाक पूरो ॻाल्हायो। कलाक रोज़ानी लिखो। 5 कलाक मुतालो ज़रूरी आहे, न त घटि में घटि 2 कलाक किताबनि जो मुतालो तमामु ज़रूरी आहे। किताबनि खां परे न रहो। जागो, जागो, सॼी राति न जागो, पर 9 बजे खां पोइ सुम्ही पओ। ईअं न थिए त हिकिड़ो दोस्त ॿिए दोस्त खे मयार पियो, यारो हे राति जो तूं 11 बजे जो घर वएं त वरी पोइ मोटी ई कोन। मां चयोमांसि ख़ुदा जी का मार पवई, 11 बजे जो घर वियो, अञा मोटी अचे, अञा तव्हां सां कचहरी करे, बसि पोइ हंधि बिस्तरो खटि छो न खणी अचे, बसि ॿाहिरि वञी घिटियुनि में वञी सुम्ही पओ जिते जॻह मिलेव। 11 बजे वियो, वरी अञा मोटी अचे, इहा हालत आहे। 11 12 खामखा जूं कचहरियूं, खामखा जूं ॻाल्हियूं, न का ॻाल्हि, न मुहार, न को फ़ाइदो, न छा। नौजवान पंहिंजो क़ीमती वक़्तु न विञाइनि पढ़ण ते, लिखण ते, महिनत ते, मशक़त ते, तालीम ते, इल्म ते। ॿियो हुन खां अलावा जॾहिं तव्हां बेरोज़गार आहियो, बेरोज़गार आहियो त मुतालो बि कयो, नौकिरी जी कोशिशि बि कयो, रोज़गार जी बि कयो। ॿियो हिकिड़ो कमु कयो, ट्यूशन पढ़ायो। जेके नौकिरी जी तयारी करे रहिया आहिनि, इम्तिहाननि जी तयारी करे रहिया आहिनि, त नौकिरियुनि में वेहंदासीं, इंटरव्यूनि में वेहंदासीं, सुठी ॻाल्हि आहे। उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे, बेरोज़गार नौजवाननि जे लाइ, वांदनि जे लाइ, तो ट्यूशन सेंटर खोलनि। जेकर तव्हां पैसे वारा आहियो त पोइ मुफ़्त पढ़ायो,
न त भली फीस पंहिंजी वठो, तव्हांजो हक़ु आहे। शाम जे टाइम, राति जे टाइम, कहिड़े बि टाइम तव्हां ट्यूशन पढ़ायो, ॿारनि खे पढ़ायो। तव्हां उनखे पढ़ाईंदो त पोइ तव्हांखे पढ़ाइणु ईंदो, तव्हांजो तजुर्बो थी वेंदो। किथे बि स्कूल कॉलेज में, यूनिवर्सिटी में जेकॾहिं तव्हांखे जॉब मिले थी, लेक्चरार छो था, उस्ताद छो था, तव्हांखे ॾुखियाई न थींदी। ॿियो तव्हांजे पढ़ाइण जो इहो फ़ाइदो इहो थींदो, तव्हां तालीम खां कटिजी न वेंदव। न त तव्हांजो तालीम सां रिश्तो ख़तमु थी वेंदो, इल्म सां रिश्तो ख़तमु थी वेंदो। ॿारनि खे पढ़ाईंदो, तव्हांजो इल्म सां, तालीम सां रिश्तो रहंदो, ॿियनि खे बि फ़ाइदो पवंदो ऐं तव्हांखे ख़ुदि फ़ाइदो पवंदो। पढ़ाईंदव त तॾहिं तव्हांखे फ़ाइदो पवंदो। इम्तिहाननि में, इंटरव्यूनि में, जिथे किथे कोशिशि कयो त ट्यूशन पढ़ायो। जेके ॿार छॾे विया आहिनि स्कूल, चौथे पंजे दर्जे में, मैट्रिक में, 9 में, उन्हनि खे पढ़ायो, मुफ़्त पढ़ायो या पैसनि ते पढ़ायो, तव्हांजी मर्ज़ी आहे। ॿारनि खे पढ़ाईंदव त चाहे कचहरियुनि खां बची पवंदो। हे जेको कट चांहि पीअण जे लाइ 5 किलोमीटर पंधु करे वञो था, ॿार बाईपास ते, रोडनि ते, लकड़ा होटलनि ते, उते जो वञो था, उन खां बहितर आहे त शाम जो ट्यूशन सेंटर खोले ॿारनि खे पढ़ायो। अजायो जो 5 किलो 200 रुपयनि जो पेट्रोल साड़े वञी अधु चांहि पीअण जे लाइ 2 कलाक वञी गिला गीबत जो वञी कयो, गुनाहनि जो भार पंहिंजे कुल्हनि ते जो खणी अचो, उन खां बहितर आहे त ट्यूशन सेंटर खोलियो, ॿारनि खे पढ़ायो। घर में पढ़ायो या ॿाहिरि पढ़ायो, कंहिं जाइ ते ॿारनि खे पढ़ाईंदो, तव्हांजो तालीम सां रिश्तो थींदो, इल्म सां वास्तो थींदो। घणनि जेको आहे सो बुरनि कमनि, बुराइनि खां बि बची पवंदव। पंहिंजो पाण खे मसरूफ़ रखो, पंहिंजो पाण खे सरगर्म रखो। उन सां तव्हां में एनर्जी ईंदी, ताक़त ईंदी, इल्मु ईंदो, ॼाण थींदी, ख़बरचार पवंदी छा थो वहे वापरे। पर सभ खां पहिरियों इहो थींदो त राति वारी कचहरी ख़तमु करणी पवंदी, जेकी तव्हांजी वॾे में वॾी दुश्मन आहे। जंहिं कचहरी जे करे, जंहिं बैठक जे करे, जंहिं जागण जे करे सुबुह जी निमाज़ क़ज़ा थिए या सुबुह जी निमाज़ नथी पढ़ी सघिजे, त उहो सभु कुझु नाजाइज़ आहे, उहो सभु कुझु हराम आहे। राति जो तव्हांजो जागण हराम आहे, वेहणु हराम आहे, या कचहरी हराम आहे, या फ़ोन ते जेको आहे सो ख़बरूं करणु हराम आहिनि। जेकॾहिं तव्हांजी सुबुह जी निमाज़ क़ज़ा थिए थी या नथा पढ़ी सघो, सुबुह जी निमाज़ ज़रूरी आहे। क़ुर शरीफ़ जी सुबुह जी तिलावत वक़्तु इहो ई आहे। सुबुह जो क़ीमती वक़्तु आहे, हाफ़िज़ो इन में तेज़ आहे, ज़हन दिमाग़ तेज़ आहे। तंहिंजे करे पंहिंजे मुताले जे लाइ बहितरीनु वक़्त जी चूंड कयो, जेको सुबुह जो निमाज़ ऐं तिलावत क़ुर खां पोइ तव्हांजो मुतालो शुरू थी वञे। तव्हांजो 4 बजे सुबुह खां ॾींहुं शुरू थी वञे, 11 या 12 बजे मंझंदि खां शुरू न थिए। इहो तव्हांजे लाइ बहितरु आहे, तव्हांजे घर वारनि लाइ, तव्हांजे माइटनि, तव्हांजे दोस्तनि, तव्हां सभिनी जे लाइ। न तव्हांजी कंहिंखां को शिकायत रहंदी, न को तव्हांजी को शिकायत कंदो। वांदा हूंदव, बेरोज़गार हूंदव, हिते हुते धिका पिया खाईंदव, होटलनि ते वेठा हूंदव, शिकायतूं बि थींदियूं, ग़लतफ़हमियूं बि थींदियूं, दूरियूं बि थींदियूं, सभु कुझु थींदो। सभ खां पहिरियां इन ॻाल्हि ते तवजो ॾियो त राति जो जाॻिणो न आहे, राति जो 9 बजे सुम्हणो आहे। कोशिशि इहा करणी आहे त सवेल सुम्हो ऐं 4 बजे उथो। पंहिंजे ॾींहं जी शुरूआति सुबुह जो 4 बजे खां कयो। पोइ ॾिसो पंहिंजी कामयाबी खे, पंहिंजी तरक़ी खे, पंहिंजी शख़्सियत खे, पंहिंजे मुआशिरे में पंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो ॾिसो। जाॻो, जाॻो, निंड न कयो, अजायो वक़्त खे ज़ाया न कयो, विञायो न।